इहा हिकिड़ी इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे, ग़लति अफ़वाह फैलाए पियो वञे त सिंध जो काज़ पिया हणनि। सिंध जो कहिड़ो काज़ आहे ॿुधायो त? 26वीं तरमीम में सिंध खे नुक़सानु थियो, फ़ाइदो थियो, ॿुधाइनि त सही न। 27वीं तरमीम में सिंध जो कहिड़ो नुक़सानु थिया उहो बि ॿुधाइनि। जेकॾहिं सियासी हिकिड़ो आहे मामिलो जेको पूरे मुल्क खे थो मुतासिर करे त हुन सां सिंध जो अकेली जो वास्तो न आहे। हिननि जी इहा हिकिड़ी सियासी स्ट्रेटजी आहे जेका उहे पंहिंजी हलाइनि पिया। सिंध जो काज़ मूंखां वधीक ही सिंधी थिया आहिनि या हिननि खे सिंध हिते अॻे में कॾहिं आया आहिनि? हिते हाणे हिननि खे सिंध यादि अचे, कॾहिं यादि अचे जॾहिं सरफराज़ मेतले बतौर सेक्रेटरी सिंध में 2000 वकीलनि खे सिंध हाई कोर्ट बार जो मेंबर बणायो आहे। हीअ हुया 30 साल ॿारनि वटि हुई। घणा माण्हू ॿुधाइनि था, घणा माण्हू मेंबर कया, कॾहिं हिते आया हुआ? तव्हां बि हितां जा माण्हू आहियो, साफ़ी आहियो, पुराणा माण्हू आहियो, ॿुधायो त हिननि 2 सालनि खां पहिरियों ख़ैरपुर बार में कहिड़ो माण्हू आयो आहे सिंध जो काज़ विढ़ण? जेकॾहिं को माण्हू आवाज़ु उथारियो आहे त हमेशह सरफराज़ मेतले उथारियो आहे। सरफराज़ खां वधीक सिंधी थियण जी जेकॾहिं को असांखे कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत कान्हे। रही ॻाल्हि मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी ज़ाती बि कान्हे का, त को पीपल्स पार्टी सां मुंहिंजी दुश्मनी आहे या PTI सां दुश्मनी आहे। मुंहिंजो सिंध जो काज़ आहे, वकीलनि जो काज़ आहे। जेको माण्हू मूंसां हुन सां गॾु बीहंदो मां हुन सां गॾु आहियां, जेको हुनजो मुखालिफ़ आहे मां हुनजो मुखालिफ़ आहियां।